नाज़रीन जोही तालके के काछे वारे इलाइक़े में बरसातन खां पोइ 10 नयूं ॿीहर वही आहियूं जॾहिं त रोड रस्तनि जे बहाली वारे कम में सुस्ती रफ़्तारी सबबि 30 ॻोठनि जो ज़िले हेडक्वार्टर सां शहर वारो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे, जंहिं करे इलाइक़े वासी सख़्त तकलीफ़ुनि जो शिकार आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे धरती टीवी जो रिपोर्टर मुश्ताक थईम। हिन वक़्तु काछे में मां मौजूदु आहियां ऐं गुज़िरियल 2 ॾींहंनि खां जेका वफ़क़े जेका बरसाति आहे उहो काछे सां गॾु जाबुल पट्टी ते वसकार जे नतीजे में 10 खां वधीक जेके आहिनि मुख़्तलिफ़ नयूं वही आयूं आहिनि पाणी सां भरिजी, जंहिंजे नतीजे में काछे वासियुनि जो जेको आहे अचु वञ में मुश्किलातूं पैदा थी वियूं आहिनि। 4 महीना अॻु जेका बरसातनि जो जेको सिलसिलो शुरू थियो तंहिंजे नतीजे में 10 खां वधीक जेके नयूं वही आयूं उन्हनि जेको 3 खां वधीक जेके काछे जा जेके ॻोठ हुया उन्हनि जो ज़िले हेडक्वार्टर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया ऐं सोशल मीडिया ते जेके ख़बरूं हलण खां पोइ जेका हुकूमत तहरीक में आई उन्हनि उहो कम जो जेको सिलसिलो शुरू कयो रोडनि रस्तनि जो ऐं उहो सुस्त रफ़्तार ऐं हुकूमत जी नाअहली जे करे उहो कमु मुकमल न थी सघियो। तंहिंजे नतीजे में अॼु उहो 3 खां वधीक जेके काछे जा ॻोठ आहिनि उन्हनि जो ज़िले हेडक्वार्टर सां ज़मीनी राब्तो जेको आहे उहो कटिजी वियो आहे। सिलसिल बरसाति पवण जे नतीजे में काछे वासियुनि जे लाइ हीअ बरसाति रहमत जी बणिजी वई आहे। वरी ॿिए पासे ॾिसिजे त हीअ रहमत जी बरसाति काछे वासियुनि जा जेके सूर आहिनि उहे ॿीणा करे छॾिया आहिनि।